अस्सलाम वालेकुम दोस्तों, तकरार ड्रामा जी बक़ाया तफ़सील तव्हांखे ॾींदासीं। हाणे नेक्स्ट एपिसोड जेका अॼु राति क़िस्त अचण वारी आहे, इन जी धमाकेदार तव्हांखे कहाणी ॿुधायूं ऐं तव्हांखे असां इहो बि ॿुधाए चुका आहियूं ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 384 नंबर लास्ट क़िस्त आहे, आख़िरी क़िस्त आहे। ऐं कुझु ॿिया राज़ बि तव्हांखे ॿुधाईंदासीं, नवे राज़नि खां पर्दा खणंदासीं ऐं सॼी तफ़सील ॾींदासीं इन नंढिड़े वीडियो में। दोस्तों, इन खे पूरो ॾिसो जीअं तव्हांखे सॼी कहाणी सम्झ में अचे ऐं थी सघे शायदि कोसो वीलोग यूट्यूब चैनल के भी ज़रूर सब्सक्राइब कंदा। अगर फेसबुक पेज ते ॾिसी रहा इन के वीडियो के फॉलो लाइक शेयर भी ज़रूर कंदा। दोस्तों, रात असां तव्हांखे ॿुधायोसीं 384 नंबर आख़िरी क़िस्त ड्रामे जी अचण वारी आहे। बिल्कुलु दोस्तों, इहो तव्हां ज़हन नशीं करे छॾियो। 384 नंबर ज़हर ज़िंदगी ड्रामे जी आख़िरी क़िस्त आहे, लास्ट क़िस्त आहे। इन खां पोइ हीउ ड्रामो एंड थी वेंदो। काफ़ी अरसे खां माण्हू मैसेज करे रहिया हुआ त आख़िरी क़िस्त कॾहिं ईंदी, इन जे करे असां अॼु तव्हांखे साफ़ साफ़ ॿुधाए छॾियो आहे 384 नंबर ज़हर ज़िंदगी ड्रामे जी आख़िरी क़िस्त आहे। ऐं अॻिते इन खां पोइ वरी ॿियो नओं ड्रामो स्टार्ट कयो वेंदो सिंध टीवी ते, ऐं उहो बि सुठे लेवल ते, जीअं ज़हर ज़िंदगी आहे या तकरार ड्रामो आहे, अहिड़े लेवल जो ड्रामो हलंदो। लेकिन कुझु ॾींहंनि खां बाद में बहरहाल उहो ड्रामो बि ज़बरदस्त हूंदो। जीअं ज़हर ज़िंदगी कामयाबियूं उमाणियूं, उहो बि ईअं कामयाबु ड्रामो हूंदो। लेकिन कुझु माण्हुनि खे ज़हर ज़िंदगी ड्रामो न वणियो, छाजे करे त ही थोरो इन में इज़त मतिलबु को अहिड़ा अदाकार जेका ड्रामे में गुम कया विया, मारिया विया, इन जे करे काफ़ी माण्हुनि खे हीउ ड्रामो न वणियो। बहरहाल एॾो वयल ड्रामो बि न हुयो। ज़हर ज़िंदगी ड्रामो हिकु सुठे लेवल जो ड्रामो हुयो। हाणे क़रीब 3 क़िस्तुनि जूं पूरियूं थी वेंदियूं, इन खां पोइ ही एंड थी वेंदो। बहरहाल दोस्तों, नेक्स्ट एपिसोड में ज़बरदस्त कमु थियण वारो आहे। रबन ऐं ओठे खे जेको आहे छॾाईंदा गोहर, ऐं जेको आहे मुहिब ॻोठ वारा, अहिड़े हिसाब सां गन थींदो। ऐं कमाल खान लाइ बि मुसीबतूं वधियूं ऐं ख़ासि करे हाकिम खान लाइ बि मुसीबतूं वधियूं। वीडियो जी अपडेट ॾियण लाइ आया हुआसीं, वीडियो जी अपडेट तव्हां थी पुॼाईसीं, असांखे ॾींदा इजाज़त। दोस्तों, अगरि वीडियो तव्हां एसी ताईं ॾिठो आहे त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल शाहिद खुसो वीलो खे हाणे सब्सक्राइब करे छॾियो, जीअं नई हर अपडेट तव्हांखे सभ खां पहिरियां मिले।